मोहम्मद अली तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी। हाज़िर आहियूं अॼोके प्रोग्राम सां गॾु। अॼु असां वटि जेके ॿ शख़्सियत मौजूदु आहिनि, आपा नज़ीर कुरैशी, उन सां गॾु आहिनि रोज़ीना घाघरो। अॼु हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। आपा नज़ीर, सभ खां पहिरीं त भली का चवंदा तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में कीअं पिया ॾिसो मुल्की सूरत हाल खे? सभ खां पहिरीं त तव्हांजा लख थोरा, तव्हां असांखे घुरायो ऐं असांखे हिन क़ाबिल सम्झो त असां पंहिंजो जेको आहे चवंदो तबरुक करे पंहिंजा ख़्याल पेश करियूं। मुल्की हवाले सां जेका तव्हां सवाल कयो आहे, बलोचिस्तान पीड़ा में आहिनि। बलोचिस्तान जी हींअर अधी करीमा जो जेको ताज़ो मर्डर थियो आहे ऐं उन हवाले सां वरी होॾां जेको के जे पासे आहिनि उहे पटाड़ उहे सभु। पर आउं ख़ासि करे फोकस कंदीसि त असां पहिरीं पंहिंजे घर खां शुरूआति करियूं त असांजी सिंध जो जेको अशर आहे उहो इंतिहाई मायूस कुन आहे। असांखे लॻे थो त सिंध खे ॼण के अहिड़ियूं कुवतूं आहिनि जिन टारगेट बणाए छॾियो आहे। उन में टे सूबा ॿिया एतिरो शामिलु कोन आहिनि, उहे एतिरो टारगेट कोन आहिनि जेतिरो ख़ासि तौर ते सिंध खे कयो वियो आहे। जेको आहे पहिरियों ॾाको जेको असांजे बचनि जो मुस्तक़बिल आहे, जेके असां एजुकेशन चऊं था या तालीम चऊं था, उहो असांजी ॼण दफ़न कई वई आहे। गुज़िरियल 11-12 सालनि खां वठी जॾहिं पीपल्स पार्टी जे वक़्त में इहे तालीम जे तबाही जो सबबु पीर मज़हर खां जेको शुरू थियो आहे, हिकिड़ो लेबल लॻी वियो त सिंध जो जेको माण्हू आहे उहो ज़ोर ड्रगो जाहिल ऐं अणपढ़ियल ऐं बेवकूफ़, त उहो नज़र अचे। असां पाण त थी सघे थो असां पाण ज़िम्मेदार हुजूं, उन में असांजो बि हुजे, पर छाकाणि त मशीनरी जी सॼी जेका गवर्नमेंट जी मशीनरी हूंदी आहे उन जो ज़िम्मेदार हुकुमरान हूंदो आहे। सिंध जो हुकुमरान ख़ासि करे जेकॾहिं खाऊ न हुजे, खाईंदा ॿिया बि हूंदा। बिल्कुलु असां आणियूं था, उहो ई त असीं चऊं था त इहे ठप्पा ज़हननि ते लॻल, जेकॾहिं के टियूं कुवतूं चाहिनि त इहे ठप्पा लही था सघनि। ऐं हिते इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे ऐं रोज़ीना खां पुछणु चाहींदासीं, रोज़ीना, सिविल सोसाइटी जी ज़िम्मेदारी न आहे त हू हिन समूरी सूरत खे फोकस रखे, पंहिंजे उन खे नज़र में रखे ऐं उन ते एक्शन खणे? अॼु ॾींहुं ताईं सिविल सोसाइटी इन्हनि मामलनि जे लाइ केतिरो रोड ते निकिती आहे? वॾी महिरबानी मोहम्मद अली साहब। पहिरीं त तव्हांजो मां वॾी थैंकफुल आहियां त तव्हां असांखे हिन प्रोग्राम में घुराए ऐं कुझु असांजा व्यूज़ ॿुधण जी असांखे टाइम ॾिनो। ॾिसो, सिविल सोसाइटी तेसीं ताईं तॾहिं एक्शन खणंदी आहे जॾहिं हुकुमरान उन्हनि कमनि ते एक्शन या उन्हनि ते इम्प्लीमेंट न कंदा आहिनि। हींअर ताईं सिविल सोसाइटी तव्हां ॾिसो केतिरनि ई इशूज़ ते ॿाहिरि निकिती आहे। छा उहे सभु इशूज़ हींअर ताईं रिज़ॉल्व थिया आहिनि या हुकुमरान ॿुधो आहे? जीअं अदी नज़ीर कुरैशी चयो त जेकॾहिं मशीनरी ठीकु करणु गवर्नमेंट जो कमु आहे, अगरि उहा ई ठीकु नथी करे त सिविल सोसाइटी सवाइ रड़ियूं करण जे, रोडनि ते निकिरी अचण जे ॿियो कुझु नथी करे। वरी बि इम्प्लीमेंट असांजी गवर्नमेंट ई कराईंदी। ॾिसो, असांजी तबाह हींअर ताईं सूरत हाल खे ॾिठो वञे, असांजी हेल्थ सेक्टर पूरो डिपार्टमेंट ॾिसो तबाह आहे। तव्हां कंहिं बि डिपार्टमेंट में वञो, एग्रीकल्चर ॾिसी वठो, इरिगेशन ॾिसी वठो, एजुकेशन डिपार्टमेंट ॾिसी वठो, तव्हां कंहिं जे लाइ तव्हां सिविल सोसाइटी खे सिर्फ़ु कंदो त तव्हां निकिरी अची रोडनि ते वेही रड़ घुड़ा कयो। हींअर ताईं स्टेप बाय स्टेप जॾहिं बि सिंध जे कंहिं बि इशूज़ ते आवाज़ु कंहिं बि खयो आहे, असां उन्हनि सां गॾु रहिया आहियूं। ॾिसो, मां सम्झां थी जेकॾहिं सियासतदान सभु गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते बि ऐं सिंध लाइ सोचनि त हिकिड़ो वॾो मौजूज़ो थी वेंदो। असां उन्हनि साॻियनि माण्हुनि खे वोट करियूं था ऐं पोइ असां रड़ियूं था करियूं त अॼु महांगाई बि थी वई, अॼु तालीम असांखे खसी वई, अॼु बिजली कोन्हे, अॼु पेट्रोल महांगो आहे। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां इहो सम्झूं था त हींअर असां वटि ॿी का पीपी खां अलावा ॿी का चॉइस हुजे त माण्हू, मां सम्झां थी त पहिरीं फ़ुर्सत में उन्हनि खे वोट ॾियणा। हींअर असां वटि का चॉइस कोन्हे आम माण्हुनि वटि। ढिरी सिरी असां वटि इहा ई पीपल्स पार्टी अचे थी ऐं ढिरी सिरी माण्हू उन्हनि खे ई वोट ॾियण ते मजबूर आहे। त जेका असां इन्हनि खां बिल्कुलु मायूस न आहियूं। पहिरें जो दौर में तव्हां ॾिसो एजुकेशन बिल्कुलु केॾी तबाह थियल हुई। हींअर लेटेस्ट जेको दौरु अचे पियो, तव्हां यूनिवर्सिटी जो दौरु ॾिसी वठो, उहो दौरु हो जंहिंमें तव्हां बिना पेपर ॾिए, बिना एडमिशन ॾिए, एंड वारे ॾींहं ते फॉर्म भरे उहो एग्ज़ाम पास थी वेंदा, उन्हनि जो डिग्री निकिरी वेंदी। लेकिन हींअर उहो दौरु आयो आहे, तब्दीली आई आहे, ज़रूरु चेंज अचे पियो।
इहो केरु पियो करे जेसीं ताईं इहा ई सिविल सोसाइटी इहा ई आवाम जॾहिं रोडनि ते निकिती आहे रड़ियूं कयूं आहिनि उन्हनि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं उन्हनि इन्हनि खे रियलाइज़ कयो आहे अॼु ताईं MP MNA हुजे उन्हनि जे ॿारनि खे एडमिशन बग़ैर टेस्ट जे न पई थिए। न रोज़ीना जी ॻाल्हि खे आउं वधाईंदे थोरो इहो चवंदसि त अॻे जेके सियासी पार्टियूं हूंदियूं हुयूं उन्हनि जा जेके नज़रिया हूंदा हुआ उहे पंहिंजे क़ौम सां सचाईअ तहत पंहिंजे अवाम खे जेको बि उन्हनि जो हूंदो अवाम उन्हनि खे नज़रियाती तइलीम ॾींदा हुआ जंहिं तहत हू हिकिड़ो सचाईअ सां पंहिंजो मक़सदु खणी पंहिंजा नज़रिया खणी पंहिंजो पैगाम खणी अवाम ताईं वेंदा हुआ। हाणे उहे जेके आहिनि उहे ख़ुदि जहिड़ो यरगमाल थी विया आहिनि। रोज़ीना जॾहिं असां पाण सिंध जा माण्हू ग्रुपनि में विरहायल हूंदासीं त पाण पंहिंजी तालीम लाइ कोन विढ़ी सघंदासीं, पंहिंजे हक़नि लाइ कोन विढ़ी सघंदासीं, पंहिंजे कोयले लाइ, पंहिंजी गैस, पंहिंजे बिजली लाइ कोन विढ़ी सघंदासीं। हिन वक़्तु तालीम जी सूरत खे कीअं पिया ॾिसो? मोदी साहब तव्हां ॾिठो आहे त हींअर ताईं सिंध में जेके ॿिया सेक्टर्स आहिनि उन सां तालीम जेको आहे सेक्टर तमामु घणो तबाह थियल आहे। जेको ॾिठो वञे त 2007 में जेके सेंसस जेके थिया हुआ आदमशुमारी जेका कई वई हुई उन तहत असां पूरे दुनिया में 5 नंबर आबादी वॾी आबादी जा लिखिया वियासीं। हेॾी वॾी आबादी जॾहिं थिए थी उनजी हिकिड़ी ख़ुशूसी प्लानिंग ठाही वेंदी आहे जॾहिं असांजी गवर्नमेंट इन तहत का बि प्लानिंग न कई आहे। मां सम्झां थी जेकॾहिं को बि इक़्तिदार में अचे थो चाहे सियासी ॿियूं कहिड़ियूं बि पार्टियूं पंहिंजे मक़सदनि लाइ विढ़ंदियूं हुजनि या ग्रुप ठाहींदा हुजनि पर मेन मक़सदु वरी उहो थो अचे जेके इक़्तिदार में अचे थो सॼो हैंड ओवर सॼो उन्हनि जो हूंदो आहे उहे इम्प्लीमेंट कराईंदा त उन्हनि खे घुरिजे त पंहिंजे तालीम जे निज़ाम खे बहितर कनि। जेसिताईं असांजो तालीम निज़ाम बहितर न थींदो त मां नथी सम्झां त हिन समाज खे या असांजी ईंदड़ नसल असांजे हिन मुल्क खे बहितर तरीक़े सां हलाए सघे थी। मां सम्झां थी त जीअं अॻे गुज़िरियल जेको 5 सालनि जो जेको पीपल्स पार्टी जो दौरु गुज़रियो डंडे जे ज़ोर ते दादागिरी जे ज़ोर ते पैसे जे ज़ोर ते उन्हनि माण्हुनि खे यरगमाल करे पंहिंजा ज़ोरीअ मिड़ई टारगेट करे हिकिड़ो खयनि त असांखे 5 साल कंहिं सूरत में पूरा करणा आहिनि। पर हींअर जेका पाकिस्तान जी हुकूमत जेका मूंखे लॻे थी मूंखे कोन थो लॻे त जहिड़ा हिननि जा अफ़ाल आहिनि उन में को हीअ पूरा करे सघंदा। पर जेकॾहिं उहे वरी अंदरूनी तरह का साज़िश थी कटियाकड़ उन्हनि में अची वई को हिननि का प्लानिंग कई त न हिनखे करिणो आहे ऐं जेके मथियूं जेके साज़िशी कुवतूं आहिनि उन्हनि खे इहो ज़हन में हुजे त असां पाकिस्तान में माना पंहिंजा पेर ॼमायूं वधीक त इन करे में बि उन्हनि खे टाइम पूरो करणु ॾियनि। पर आउं कोन थी सम्झां त को बाक़ी हुकूमत का टाइम पूरो कंदी। असांजो आवाम जेको आहे न उहो जॾहिं जेसी जीअं भुटो मां न निकिरंदो फ़क़ति असांजे ज़हननि में ठपा लॻी विया आहिनि त बाबा जॾहिं असांखे अमली ख़बर आहे त भुटो शहीद थी चुको आहे भुटे जो नज़रियो बि ख़तमु थियो। हाणे जेकॾहिं असां सपोर्ट था करियूं जीअं भुटे जो नारो हणणु हिन वक़्तु माना उन कातिलनि खे मज़बूत करणु आउं इहो थी सम्झां। आउं सम्झां थी त असांखे हिन सॼे जेको समाज में जेका चेंजिंग जेका आणणी आहे उहो जेको असांजो क़ौमपरस्त तबिको आहे उहे मिली मुठ थी जीअं डॉक्टर कादिर मक्सी साहिब बि हींअर हिकिड़ो लफ़्ज़ चया हिनखे तक़रीर में त आउं बि न ख़्याल जी आहियां त जेकॾहिं गॾियल तौरु हिकिड़े झंडे तहत जेकॾहिं क़ौमपरस्त पार्टियूं ही सभु अलॻि अलॻि पंहिंजी कुंडड़ी चाढ़े न वेहनि ऐं गॾियल तौरु जेकॾहिं अवाम खे बहितर वाट ॾियनि हींअर काफ़ी तब्दीली आई। हिन ॻाल्हि खे आउं अॻियां वधाईंदे रोज़ीना खां पुछां थो रोज़ीना जी हिन ॻाल्हि कयो त तव्हां क़ौमपरस्तनि खे बि आज़मायो पर काइम अली शाह मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कोर्ट कंदे चयो हो क़ौमपरस्तनि खे त क़ौमपरस्तनि जो वटे ते बि नालो नाहे त पोइ तव्हां सम्झो त को अल्टरनेट PP खां पोइ अलावा क़ौमपरस्तनि खे पार्लियामानी फ्लोर ते ही माण्हू ॾिसणु चाहींदा असांजे सिंध जी आवाम ॾिसणु चाहींदी? ॾिसो अगरि ईअं आहे त वटे ते अगरि हू सम्झंदा नालो न आहे त हींअर जेका कासमाबाद जी सूरत हाल ॾिसंदो त उन में मेजॉरिटी सभु क़ौमपरस्तनि जे पासे ई आहिनि घणो करे ऐं असां ख़ुदि चाहियूं था त हिकिड़ो नओ चेंज अचे नवां माण्हू इक़्तिदार में अचनि। जॾहिं असां ॿियनि माण्हुनि खे आज़माए ॾिसूं था त असां पंहिंजनि माण्हुनि खे हिकु दफ़ो छो न मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी रोज़ीना तव्हां ॾाढा सुठा व्यूज़ ॾिना क़ौमपरस्त सियासतदाननि लाइ क़ौमपरस्त सियासत जे लाइ। अदी नज़ीर तव्हां पंहिंजी इंट्रो में गुफ़्तगू में तव्हां पंहिंजो इहो ॿुधायो त शाइरा बि आहियो पोइ छो न असांखे कुझु पंहिंजे शेरनि सां महसूसु करायो? इहा मुंहिंजो किताबु अञा सां सोचियो जी ऐं हाणे त ख़ैर मुंहिंजो ॿियो किताबु नसर में बि अचे पियो हल कजे होश सां मसलो क़ौम जो आजपो आ फ़ैसिलो क़ौम जो। हाणे तक़रीर का बेजान घुरिजे नथी हाणे तक़रीर का बेजान घुरिजे नथी कर अमल सां उथी को भलो क़ौम जो ज़ात आजी करे क़ौम आजी कबी
ज़ात आजी करे क़ौम आजी कबी थोरो कीन आ मामिलो क़ौम जो। हाणे लीडर न बीमार ज़हनी खपनि, हाणे लीडर न बीमार ज़हनी खपनि, मूं ॾिठो हर क़दम हौसलो क़ौम जो। पेट पंहिंजा भरे किथे वॾेरा थका, पेट पंहिंजा भरे किथे वॾेरा थका, छो कंदा उहे भला कुझु भलो क़ौम जो। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। जी नाज़रीन, फ़िलहाल एतिरो ई अॼु जे प्रोग्राम में असां सां जेके शख़्सियत वेठल हुयूं उन में आपा नज़ीर कुरैशी ऐं असां सां गॾु ॿी रोज़ीना घांगरो असां सां गॾु मौजूदु हुयूं। हिन सां ॻाल्हि ॿोल कईसीं, मुख़्तलिफ़ पंहिंजे इशूज़ ते ॻाल्हायोसीं। फ़िलहाल एतिरो ई, मोहम्मद अली खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में हिकु ॿिनि शख़्सियतुनि सां गॾु वरी हाज़िर थींदासीं।